हिन त मूंसां ॻोठ में तव्हांजो कॾहिं ज़िक्र ई कोन कयो। हा जमाल ॻोठ वञी असांखे विसारे छॾींदो छा? न यार विसारींदो कीअं पर बाबा उते यूसुफ खान जे ॻोठ में अहिड़ियूं त कचहरियूं ही कंदो हो, अहिड़ियूं त कचहरियूं जो बाबा पोइ हिते जी कहिड़ी ॻाल्हि कजे उते ॻोठ में वञी कचहरियूं त जाम। अच्छा अच्छा बहरहाल यूसुफ साहब अव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। अव्हां यकीन ॼाणियो जॾहिं असां इहा ख़बर पढ़ी त ॾाढा ख़ुशि थिया हुयासीं। ख़ैर मुबारकूं अव्हांखे बि मुबारकूं हुजनि, अव्हांखे बि मुबारकूं हुजनि। हाणे यार मुनीर अदनान यार यूसुफ साहब थकल आयो आहे ॻोठां, सो हाणे हिनखे छॾियोसि त आराम करे, बाक़ी कचहरियूं त अॻिते बि थींदियूं। हाणे त कराची में ई आहियूं न, कचहरियूं जाम थींदियूं। भला पोइ मौक़ा चङो यूसुफ साहब चवां था मुनीर बस गॾु आहियूं चवां था अदनान पोइ गॾु आहियूं बसि। साईं यूसुफ साहब मुंहिंजो नालो अदनान कोन्हे, मुंहिंजो नालो अदनान आहे। ख़ैर सम्झी वेंदासीं, आख़िर त 8 जमात पास आहियूं, सम्झी वेंदासीं। ख़ैर हलो 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 साईं ऐन सां अदनान ख़ैर कोशिशि कंदासीं। ख़ैर हलो चङो बेड़े चङो हाणे वेहो अदनान। यार यूसुफ साहब खणी चयो तूं त मश्किल न कर न। चङो यार चङो मां तो कोन थो चवां, बाक़ी यूसुफ साहब ॻाल्हि वाह जो कई आहे। अदनान न हाणे अहिड़ा वियल बि न आहियूं, आख़िर 8 जमात पास आहियां, बिल्कुलु अची वेंदासीं। पर बीह का जाइ ताड़ियां ओ हुतां ठीकु आहे, हुतां हितां थो अचां, हितां ठीकु आहे। ओ इहा जाइ वाह जी ठीकु आहे, अचां थो बीह अचां थो अरे संभाल छा थियो जो मूंखे धरती ते चंड नज़र अची वियो। अबा वरी बि ॿुधोसि धरती ते चंड। हा मूं धरती जो चंड ॾिठो, चंड कॾहिं कॾहिं धरती ते बि लही ईंदा आहिनि। अरे अब्बा पोइ चंड ॾिसी किरी पई। ए चाची उहो चंड तूं ॾिसी आहे न त तूं बि किरी पई। ऐं हा सेठ जी जेका धीउ हुई न मूंखे 1000 जा नोट पई ॾे। हा चाची, पर मूं चई छॾियो त मूंखे तुंहिंजा ॾोकड़ कोन था खपनि, मूं वटि ख़र्च पखे जा पैसा आहिनि। हा पर चाची हुई वेचारी ॾाढी कुरबाई, ॾाढी सुठी हुई वेचारी, मूंखे त छॾे ई न पई। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा ॾियो ख़बर निंड केव? अबा मूंखे का ख़ासि निंड कोन आई, हिते त मुंहिंजो साह थो घुटिजे। हाँ चाचा ख़ैर आहे, अलाह भली कंदो, अलाह भली कंदो। वञ हे त अञा ताईं निंड पियो आहे। यूसुफ खान, यूसुफ खान, यूसुफ केरु केरु केरु? पंहिंजो आहे बाबा, जमाल त भाई जमाल। जमाल दे ख़बर भला निंड त कई हूंदई। हा यार तुम्हारे ने पखे वाह जी निंड कराई आहे। हा यार ख़बर अथई राति मां पखे जे करे मूंखे थधि अची वरायो, पोइ ही गिल मोटियो अथमि तॾहिं वञी निंड आई आहे। यार हे गिलम थोड़ो ई आहे, त कंबल अथई, रेशमी कंबल। हा कंबल, अमा ही कंबल आहे कंबल। हा अरे ही भला रिली में वॻो ठाराए वई आहे।
यार यूसुफ तू तो वजाए छॾियो बाबा ही कपड़ा आहिनि रेशमी कपड़ा हिनखे ट्रैक सूट हूंदा आहिनि हे मां बाज़ार मां वठी आयो आहियां हाँ ट्रेन सूट ट्रैक सूट हाँ हाँ सिखी वेंदासीं आख़िर त 8वीं जमात पास आहियूं सिखी वेंदासीं ॿुध यार हेड़ो हिकिड़ो वॻो मूंखे ज़रूरु वठाए ॾिजां हाँ तू फिक्र न कर बाबा तू तरस त सही मां तोखे अहिड़ा कपड़ा वठी ॾींदुसि अहिड़ा कपड़ा वठी ॾींदुसि जो वञी थिया ख़ैर हाँ बस ठीक है पर न यार पहले बाबा ऐं अम्मा जा कपड़ा तंहिंखां पोइ मुंहिंजा कपड़ा हा हा तव्हां सभिनी खे गॾिजी वठी ॾींदुसि ए अब्बा मूंखे इहे लटा कोन था खपनि ॻाल्हि कयांव साफ़ सुथरी मां हिन खुॾीअ में कोन रहंदीसांव हा मासी को सॼी उमिरि हिन फ्लैट में थोड़ी रहंदासीं 2-3 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे बसि अबा ईअं को कजे मां हिन खुॾीअ में न रहंदसि हा अबा पुट का आगुर वारी जाइ हुजे हा हा चाचा हिते आगुर वारियूं जायूं बि खोड़ आहिनि हाँ बेली जमाल बाबा जी चवे थो न मिड़े आगुर जी पारत हुजे हाँ हा हा मासी भला नेरनि छा कंदव अई अब्बा सदके वञई पुट हुते त खाईंदा हुआसीं मखण ऐं लसियूं हाणे इहे शयूं त हिते मिलंदियूं कोन छो न मासी छो न इहे सभु शयूं हिते मिलंदियूं आहिनि लस्सी बि मिले थी मखण बि मिले थो पर मासी इहे शयूं हिते मशीन जूं ठहियल आहिनि पर यार जमाल मुंहिंजे लाइ उहा चांहि आणिजा जेका राति पाण पियूं यार वाह जी चांहि हुई असुल ॻोठ जी खीर पती चांहि यादि अची वई होटल वारी हा वाह जी चांहि हुई अबा मूं लाइ बि चांहि थी वञे मूंखे बि ॾाढी सुठी लॻी हुई राति पोइ हाणे तव्हां हिन कयो तव्हां आराम सां वेहो हिते त मां गरम गरम चांहियूं खणाए थो अचां पर न यार तूं छो थो वञी यारू खे मोकिल न यारू ओ यारू जी जी रेस अबा हीअं कर जो हेठां वञी चांहि ऐं नेरनि जो सामान वठी आ न न यूसुफ खान हिनखे हेठि जी ख़बर ई कान पवंदी रस्ता ॾुखिया हे नओं आहे बाक़ी मां वञा थो हिनखे पाण सां गॾु वठी थो वञांसि हा यार हिनखे पाण सां गॾु वठी वञे आख़िर त सॼो सामान इहो सॼो कमकार इन खे ई संभालणो आहे न हा नेठ त कराची जी हाल चाल जी ख़बर पवेसि न पुटु सिकियो वियो ते कराचीअ लाइ अब ख़बर अथई उते नौकर पाण में विड़ी पिया सभु को चए त रईस सां आऊं ईंदुसि रईस सां आऊं ईंदुसि अबा पोइ कुणा विधासीं हिन जो नालो निकितो आहे तॾहिं वञी जान छुटी आहे वॾा भाग अथसि बाबा हाणे हिन कयो तव्हां हथ मुंहुं धोई वठो त मां चांहियूं खणाए थो अचां हा ठीकु आहे ठीकु हा पर बि त सही छो? बेली पैसा त वठ राति बि मानी तूं पंहिंजे पैसनि वांदी आहे सुठी ॻाल्हि कान्हे यार। कान ईअं न कर ॾिस पंहिंजा पाण में आहियूं तोसां हाणे कहिड़ो लिखो मां वठी थो अचां हाँ चओ भला ॿुध पोइ हिकिड़ो शरबत जो शीशो अमल आहे इहो वठो अचिजांइ यार हा वरी शरबत जो शीशो हा ख़ैर आहे मां शरबत जो शीशो बि वठी थो अचां ऐं गरम गरम चांहियूं बि खणाए थो हा यार इहो वारो करे यार तव्हां हथ मुंहुं धोई वठो हा असां हथ मुंहुं धोई तयारु था थियूं हा हा बाबा अम्मा खे ही पाणी न आहे पीआरिणो इहो पाणी मूंखे सुठो कोन थो लॻे अम्मा खे शरबत पीआरिणो आहे बसि हा छा थो वेठो सोची सोचां थो त यूसुफ वारनि जो कराची में लाइ कहिड़ो हाल हूंदो हा हिते वीचारा खुलियल मैदाननि ऐं ताज़नि हवाउनि में रहंदड़ माण्हू अलाए कीअं हूंदा मां सम्झां थी त राति चाची सफ़ुरा खे निंड बि कान आई हूंदी सभु कुझु मिलण खां पोइ बि इंसान खे सुकून मैसर नथो अचे माण्हू पंहिंजो साह बचाइण लाइ किथां जो किथे हलंदा रहनि था वीचारनि लाइ हिते बि त ॿारहं ॿरी वियो न काश असांजे माण्हुनि में इहा सम्झ अची वञे ॾिस न पंहिंजनि जे ई ज़ुल्म ऐं ॾाढ जे करे असांखे पंहिंजा ई वथाण छॾणा पवनि था ख़ैर हाणे हिन माहौल में ठही त वेंदा पंहिंजे ते अचे त इंसान ॾाढो मज़बूत ऐं अटल हूंदो आहे मूंखे त चाची सफ़ूरा ऐं चाची धने वारनि जो ख़्यालु थो अचे वीचारनि पुट जे लाइ केॾा न कशाला कढिया आहिनि ख़ैर हाणे अहिड़ी बि का ॻाल्हि कान्हे माण्हू त अलाए किथां किथां अची था कराची में रहनि असां त कलाक ॿिनि में पहुची था वञूं भली कुझु वक़्तु रह न त पोइ असांखे बि चाची सफ़ूरा वटां घुमाए अचिजांइ हा हा हलंदासीं कराची ऐं ॿियो त जमाल बि हाणे ठीकु पियो थींदो वञे जूसो चवंदुसि त जमाल असांखां कंधु कढाए सघंदो छा न न हाणे त जूसे सां पियो कारोबार करे हाणे केॾांहुं वेंदो जमाल इन बहाने सां हमीदा जी बि ख़ुदा खणी ॿुधी हाणे त छोकिरी लाॻी तो घुमंदी कराची
गुरबत मोहब्बत ने चाहतन में गुदार में छड़ी दिया है। हाणे तो ख़ुदा तोखे सभु कुझु ॾिनो आहे। हाँ तंहिं करे तो तोखे हासिल कयो था। वारो मखण तो पंहिंजी जाइ ते आहे, पर मां हिते वारो मखण बि लाजवाब हो। हा सची ॻाल्हि ॿुधाई हा हा मूंखे हितां जो मखण वणियो ई कोन। भला चाहे चांहि हाय हाय चांहि जो त जवाब ई न हुयो। ॿिली जमाल यारो खे चओ त इहा चांहि ठाहिण सिखी छॾे बसि। हाँ यारो खे चाहे सेखार बि, पर यार हाणे तूं जल्दी तैयार थी वठ, मां बि कपिड़ा मटाए वठां। सभ खां पहिरीं बैंक हलणो आहे, इहे समूरा कम अॼु ख़तमु करणा आहिनि। पर यार पोइ तयारी कहिड़ी खपे पाण खे, जहिड़ो कर तयार वेठा आहियूं ॿियो छा। हाणे तूं वॾो माण्हू आहे, तूं इन्हनि कपिड़नि में बैंक हलंदे? यार तूं त इन्हनि कपिड़नि में सुतो आहीं राति, को नओं वॻो कढाए। चङो भला नओं वॻो कढाए था वठूं। हा हा ज़रूरी ठही वियो। चाचा हाणे तव्हां बि आराम कयो। हा हा बाबा, असां बसि हिते वेठा आहियूं। चाचा बसि बेखुटका थी हिते रहो, कोई बि तव्हांजो नालो कोन वठंदो। हा बाबा। हा पर अब्बा हिते शहर में रुॻो घासलेट जी धप आहे। ॼण रस्तनि ते घरनि में कंहिं घासलेट हारे छॾियो आहे। हा हा मासी वो छा आहे जो हिते मोटरूं ऐं बसूं तमामु घणियूं थियूं हलनि न, हे उन्हनि जे धुएं जी धप आहे। हाँ मोटरनि ऐं बसुनि जे धुएं जी धप आहे। हे मूं सम्झो को पाड़े में अलाए घासलेट जो कारखानो अलाए छा। चङो बाबा ॿी ॻाल्हि त जेसिताईं तव्हां ॿाहिरां थी अचो त मां मंझंदि जी मानी ठाहे थी रखां। न न मासी हिते त हर शइ ठहियल ठुकियल मिलंदी आहे। हा जॾहिं तूं पंहिंजो वॾो घर वठे न त पोइ असांखे उते मानी करे ॾिजाए। अड़े अब्बा जीअं शल, असां ॿारहाड़ी जूं मायूं जेसिताईं घर जो कमु न कयूं त आराम ई न अचे। न मां न ॻोठ में तो घणो ई कमु कयो, हाणे हिते तूं आराम कर, बसि आराम कर ऐं शरबत पी। अञा त पींघो बि घुराइणो आहे ॻोठो। हा इहो सुठो आहे न। हाणे तूं बसि तयारु थी वठ त मां बि तयारु थियां। पर हो चेक बुक ऐं पासबुक किथे? उहे हे जेको नंढी पेती आहे न उन में रखियल आहिनि। घुराए पंहिंजो इहो यारू ओ यारू जी रस। अब इहा नंढी बैग आहे न जंहिंमें कागर पट पिया आहिनि, इहा त खणी आ। शाबाश बाबा ड्रोन। यूसुफ आहे न हाणे ॻाल्हि ॿुध, इहे समूरा बैंक जा कागज़, इहो चेक बुक पासबुक इहे सभु संभाले रखजांइ, ॿेली मथां ॾचे में न पइजी वञो। हा हा इहा बैग में सभु रखियल आहिनि, तूं हीअं कर न ॿेली इहे सभु शयूं तूं पाण वटि संभाले रख, मूंखां कोन पुॼंदियूं। हा अबा ॾे जमाल खे ॾे इहा पैसे। हा ॿुध, इहो हिन में शनाख्ती कार्ड बाबा, इहो शनाख्ती, इहो छा पंहिंजो पास ऐं इहो बुक, इहे सभु हर इन में अथई बसि। समूरा कागज़ आहिनि। हा, इहे ठीकु आहे सभु बसि हाणे तव्हां तयारु थी वठो ऐं त मां बि कपिड़ा मटायां त हलो। हा ठीकु आहे हलो हलो। अब पंहिंजो यारू ओ यारू जी रस। अब वॻो त कढी वठो, हुन में अगट बगट विझ। हलो बा शाबाश। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾियो ख़बर है बाबा, ख़ैर त आहे, छा थियो आहे? सभु ख़ामोश वेठा आहियो। मास्तर ॻाल्हि ॾाढी परेशानी जी आहे। बाबा कहिड़ी ॻाल्हि आहे, छा थियो आहे? अली नवाज़ तूं ई खणी ॿुधाए बाबा। आंटी ॿुधाए न मास्तर खे। मास्तर साहब सुबुह वॾेरे रुस्तम खान जो माण्हू आयो हो। छा लाइ आयो? मास्तर साहब धमकी ॾेई वियो आहे पांधीअ खे। छा लाइ धमकी ॾेई वियो आहे पांधीअ खे? मास्तर साहब चए पियो त हीअ जेका मोहम्मद यूसुफ खान हाणे ताज़ो ज़मीन वरिती आहे न, चए पियो त हिन कंहिं बि मुंहुं कयो आहे न त पोइ पाण सम्झो था। ईअं भला छो? मास्तर उहा ज़मीन रुस्तम खान पे वरिती इन करे। पर बाबा हाणे त इहा ज़मीन यूसुफ खान लिखराए वरिती आहे। मास्तर साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त मोहम्मद यूसुफ खान खे ख़त लिखी छॾ ॿेली। न न बाबा घबराइण जी का बि ॻाल्हि कान्हे, मां एसपी जावेद साहब सां पाण ई ॻाल्हाईंदुसि, पाण ई उहो बंदोबस्तु करे छॾींदो, तूं दिलजाए कर। ऐं ॿियो त पंहिंजे यूसुफ खान वारा काल ई ते विया आहिनि, ख़त लिखी उन्हनि खे परेशान न ई करणो बाबा। मास्तर साहब मूं सोचियो त तव्हां सां ॻाल्हि करे छॾियां, इन लाइ तव्हां वटि आयोसि। हा बाबा घबराइण जी का ॻाल्हि कान्हे का, सभु ठीकु थी वेंदो। जीअं तव्हांजी मर्ज़ी साईं। हे गाड़ी ॾिस। अरे हे कंहिंजी गाॾी आहे? पंहिंजी जीप किथे आहे? बाबा जीप सर्विस ते मोकिली आहे कराची में। यार जीप ते घुमणु सुठो कोन थो लॻे, इन करे गाॾी किराए ते घुराई आहे।
किराए ते? हा हा अरे हिते गाॾियूं किराए ते बि मिलंदियूं आहिनि छा? बाबा हिते गाॾियूं बसियूं वेगना सभु किराए ते मिलंदियूं आहिनि अचो अचो वेही ॾिस। अहिड़ी त पंहिंजी वठि यार। हा हा पंहिंजी वठंदासीं नहीं गाॾी आहे बेबी हा हा खोलियां थो अच्छा वे जी गाॾी आहे जमाल हींअर भला असां काॾे पिया हलूं? बाबा बसि पहिरीं त बैंक हलणो आहे ऐं उते अकाउंट खोलाइणो आहे पर यार पैसा त ॻोठ वारी बैंक में पिया आहिनि न ॻोठ कोन हलणो पवंदो पैसनि लाइ? न न असांखे ॻोठ छाजे लाइ हलणो पवंदो असां बैंक खे चेक लिखी ॾींदासीं ऐं बैंक पाणे हुतां पैसा घुराए वठंदी त असांखे पैसनि लाइ ॻोठ कोन वञिणो पवंदो? न न असांखे छाजे लाइ वञिणो पवंदो यार इहो त ॾाढो सुठो थियो न त यार हेॾा पैसा ॻोठो हेॾे शहर आणण इहो त ॾचो आहे न। हा यार इहो वॾो मसइलो आहे वाह वाह यार वाह बैंक पैसा पाणे वई घुरंदी वाह 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 नंबर 15 अचो इस खान अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मिस असांखे मैनेजर साहब सां मिलणो आहे कहिड़ो कमु आहे? असांखे नओं अकाउंट खोलाइणो आहे मां तव्हांखे फारम ॾियां थी मिस पर असांखे मैनेजर साहब सां मिलणो बि आहे ऐं कुझु ॻाल्हाइणो बि आहे ओके ओके ठीकु आहे सर को जमाल साहब आयो आहे अव्हां सां मिलण थो चाहे हा हा शायदि अकाउंट खोलाईंदा न न अव्हां सां मिलण बि चाहे थो हा हा ठीकु आहे ओके मिस्टर जमाल प्लीज तव्हां अंदरि वञो थैंक यू महिरबानी अंदर हलो हा हलो हलो अंदरि हलो अच्छा ये सही सही अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम अचो सही अचो प्लीज सही अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम सही ख़ुशि आहियो चांहि भला चओ न पर पहारियूं महिरबानी सही महिरबानी वियो सही सही तव्हां त वियो न सही हम भी विया तो प्लीज तव्हां तव्हां वियो सही हा सर हुकुम कयो कीअं अचणु थियो आहे साईं कुझु पैसा ट्रांसफर कराइणा आहिनि साईं नओं अकाउंट बि खोलाइणो आहे ऐं साईं तव्हां सां कुझु मशवरा बि करणा आहिनि पर साईं सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ त करायो हा साईं मां साईं जमाल आहियां साईं पैराडाइज ट्रेडर्स में अकाउंटेंट आहियां साईं हिते तव्हांजे पासे में त ऑफिस आहे ऐं साईं मां मोहम्मद यूसुफ खान तिलेर वेठल गनीपुर ॻोठ 8वीं जमात पास साईं ऐसी ऐसी तव्हां कामरान साहब वटि था कमु कयो न जी हाँ साईं जी हाँ मिस्टर कामरान साईं असांजो अकाउंट बि त आहे न साईं हा बिल्कुलु तव्हांजो अकाउंट आहे भला अॼुकल्ह कीअं पियो हले कारोबार कामरान साहब साईं कारोबार त ॾाढो सुठो पियो हले साईं साईं अॼुकल्ह असांखे कोरिया में हिकु वॾो ऑर्डर बि मिलियो आहे अच्छा मुंहिंजे तरफ़ां मुबारक चइजो कामरान साहब ख़ैर मुबारक साईं ख़ैर मुबारक भला तव्हां फार्म भरियो आहे जी साईं फॉर्म वरितो आहे ऐं फॉर्म साईं भरियो था हिकु मिंट पेन ॾींदो साईं हा बिल्कुलु थैंक यू साईं असांखे अॻिते हली तव्हां खां कुझु साईं क़ीमती मशवरा बि वठणा आहिनि साईं बाबा असां वेठा ई तव्हांजी ख़िदमत लाइ आहियूं जॾहिं बि हुकुम कयो असीं हाज़िर आहियूं साईं असीं हिते हिकु वॾे पैमाने ते हिकिड़ो बिज़नेस शुरू करण वारा आहियूं गुड वेरी गुड दैट्स गुड आइडिया भाई बिज़नेस जे लाइ त गवर्नमेंट जूं अॼुकल्ह तमामु सुठियूं स्कीमूं आहिनि हा साईं पर असांखे इन लाइ तव्हांजी रहनुमाई खपे न साईं हा बिल्कुलु रहनुमाई कंदासीं पर तव्हां फार्म भरियो हा साईं फॉर्म भरियो प्लीज़ मूंखे ॾेखारियो साईं पर हिते तव्हां पहिरियां सही त कयो साईं न साईं मां त हिनखे इंट्रोड्यूस कयो आहे साईं सही ई कंदो साईं आई सी
सही साईं यूसुफ साहब प्लीज तव्हां सही हा सही खोड़ सही खोड़ छो न सही कंदासीं आख़िर 8 चवां त पास आहियूं भई हा हिते हिते साईं मूं ॻोठ वारी बैंक में बि जाम सयूं कयूं हुयूं हिते हा हे सही सही साईं बि सही हिते बि हा हाज़ुर खोड़ सयूं साईं हुकम कयो त सॼो पनो भरे ॾियां सहीअनि सां हा हे सही सही तव्हां पंहिंजो चेक बि कटियो चेक कटियो पोइ साईं कैंची घुरायो न न यूसुफ खान साईं जो मतिलबु आहे त चेक लिखी ॾियो मूंखे उहो त साईं लिखियल आहे बाइक मां कढ बाइक मां लिखियो थो पियो सही थियणी हा बसि सही जो था कयूं हिन तरह सही हा साईं इहा इंडिपेंडेंट जो साईं हा बिल्कुलु बिल्कुलु हा प्लीज हा रक़म वॾी आहे छॾ पे वञी इंट पेन हिते रखीसि हे साईं हे चेक वठो साईं 47,79,000 साईं 47,79,000 अजी साईं यूसुफ साहब माफ़ कजो जी साईं साईं जमाल साईं मूं तव्हांखे सुञातो कोन साईं साईं वियो वियो साईं वियो साईं शकील बाबा ॿ टे बोतलूं त खणी जल्दी में फटाफट साईं साईं वियो वियो साईं तव्हां वियो तव्हां पहिरीं तव्हां साईं विया तव्हां साईं तव्हां वियो न साईं प्लीज हा प्लीज 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 साईं तबियत त ठीकु आहे हूअं ख़ुशि त आहियो न साईं ख़ैर आहे न हा अलाह जा लख शुक्राना आहिनि महिरबानी आहे तव्हांजी साईं शकील बाबा हीअं कर जो जल्दी में ॿ टे थधियूं बोतलूं त खणी शाबाश न न साईं बोतलूं न जे शरबत मिली वञे त उहो ठीकु आहे शरबत हा भला कमंद जो जूस हलंदो साईं न साईं छड़ो शरबत हा चऊं हीअं कर जो शरबत खणी अच पर उन में लीमो ज़रूरु न साईं लीमो न खटाण मूंखे नथी वणे साईं हा चऊं बाबा तूं सादो शरबत खणी हा शाबाश भाऊ मिठो कजां तिखो मिठो कजां महिरबानी साईं रईस साहब तव्हांजी ज़मींदारी कीअं पई हले जी ज़मींदारी न न हले छा साईं डोड़े पई मुंहिंजो मैनेजर आहे न पांधी उन जे हवाले करे आयो आहियां बनी जाइ ओताक माल हर शइ भला शहर में को बिजनेस वग़ैरह करण जो इरादो आहे छा हा बिजनेस जमाल तूं बि त ॻाल्हाए न रुगो मां पियो ॻाल्हायां ॿुधाए न साईं यूसुफ खान हिते वॾो बिज़नेस शुरू करण वारो आहे आई सी इहा त सुठी ॻाल्हि आहे भाई असीं इन सिलसिले में अव्हांजी मदद कंदासीं हा मदद कंदा बिल्कुलु बिल्कुलु भला घणे में मदद कंदा रईस साहब मुंहिंजो मतिलबु आहे त गवर्नमेंट जो कारोबार जे लाइ अॼुकल्ह तमामु सुठियूं ऐं काराइतियूं स्कीमूं आहिनि हाणे इहो तव्हांजे मथां आहे त तव्हां केतिरे क़दुरु फ़ाइदो था वठो शरबत अची जमाल हे वठी साईं खे साईं तव्हां हा साईं हा साईं वाह 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 जो मिठो कयो जवान साईं ॻाल्हि त ॿुधो जी जी हुकुम कयो जे भला पंहिंजी बैंक खोलणी हुजे त घणा पैसा लॻंदा जी बैंक हा हा
हाणे हाल त ॾिसूं हे हा यार जमाल बंगलो त ही बि खंडो हा एॾो अछो बंगलो आहे हा हा एॾो खंडो बंगलो हा हेॾां अचे हे हेॾे बि आहिनि कहिड़ा कहिड़ा हे ॾिस हे अथई हे बि वाह वाह ख़ूबसूरत बंगलो अथई वाह 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 हीउ ॾिस केॾो सुठो बंगलो आहे हा इहो तमामु वॾो आहे हे ॾिस ही इहो हा इहो ही ठीकु बि आहे अथई हो ठीकु आहे पर हाणे पहिरीं ॿिया ॾिसी अचूं हा पोइ था ॾिसूं हिननि खे अञा ॿिया इलाही आहिनि बाबा पोइ हल न भला हल वे अचु 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 हिते त ॾाढा सुठा हा हा अञा वधीक सुठा आहिनि अचु तूं जमाल हिते त एॾा भला बंगला आहिनि जो माण्हू सोचे थो कहिड़ो वठो कहिड़ो न वठो माण्हू था चवनि सभु वठी छॾियूं ॾाढा सुठा बंगला मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त जेकर सभु वठां हा यार मां बि मुंझी पियो आहियां न कहिड़ो वठो त कहिड़ो न वठो यूसुफ अचो अंदर अचो हा हेॾां अचो हेॾां अचो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मिस अनवर साहब आहे अंदर तव्हां केरु आहियो जमाल फ्रॉम पैराडाइज ट्रेडर्स हिकिड़ो मिंट मुंहिंजो नालो सर को मिस्टर जमाल साहब आहे हा हा हिकु ॿियो माण्हू बि अथसि अच्छा अच्छा तव्हां प्लीज़ वियो हिते अंदरि सां वटि हिकु पार्टी वेठी आहे बसि उहे निकिरण वारा आहिनि थैंक यू वेहो अचो अचो हेॾां हेॾां बाबा हेॾां हा हा हेॾां शो तव्हां थधो वग़ैरह पीअंदो न थधो न जे न अंदर अंदर न कुझु प्लीज थैंक यू जमाल यार हिते त ऑफिसनि में ज़ाइफ़ूं बि कमु कनि थियूं हा हा ॾिस न यूसुफ हिते सभु को बराबरि आहे हा यार हुते बैंक में बि हुई हिते बि आहे भला उते जे पाण पंहिंजी ऑफिस खोलींदासीं त उन में बि ज़ाइफ़ूं कमु कंदियूं हा हा असां लेडीज़ खे अपॉइंट कंदासीं हा वाह 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 प्लीज़ हाणे तव्हां वञो अंदरि सां वटि अंदर अंदर हलो हलो थैंक यू जमाल हले अॻियां थी न अच्छा तूं हलो अस्सलाम वालेकुम अनवर साहब वालेकुम अस्सलाम अचो अचो मिस्टर जमाल छा हाल आहे साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल चाल आहिनि सभु ख़ैर साईं सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम ॾियो ख़बरचार कीअं आहे तव्हांजो सेठ कामरान साईं मिस्टर कामरान साहब बिल्कुलु ठीकु ठाक आहे वेरी गुड साईं तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे बसि अलाह जी महिरबानी आहे दुआऊं तव्हांजूं प्लीज़ बी सीटेड हा थैंक यू छा थो चए अधु अंग्रेज़ी में वेहण लाइ थो चवे हा पोइ वेहो न थैंक यू वेरी मच सर भला छा हाल आहे कीअं भुलिजी पिया आज हेॾा साईं बसि अॼु तव्हां में थोरो कमु हुयो यार जमाल पंहिंजे सेठ कामरान खे ॿुधाइजे त मूं हुननि जे कमर्शियल प्लाट लाइ यूसुफाणी साहब सां ॻाल्हायो आहे कुझु राज़ी थियो आहे जीअं की टर्म्स तय थिया मां कामरान साहब खे फ़ोन कंदुसि साईं मां बिल्कुलु कामरान साहब खे ॿुधाए छॾींदुसि भला पंहिंजा हाल अहिवाल त ॾियो साईं केरु आहे भाऊ नओं थो ॾिसजे हा साईं मुंहिंजो नालो मोहम्मद यूसुफ ख़ान दिलेर आहे ऐं आउं 8वीं जमात पास आहियां साईं जी हा साईं यूसुफ साहब मुंहिंजो दोस्त बि आहे ऐं माइट बि थिए साईं यूसुफ खे साईं घर जी तलाश आहे हा घर खोड़ यूसुफ साहब तव्हांजी अकोमोडेशन रिक्वायरमेंट छा भाऊ छा थो चए हा मां ॿुधायांसि थो साईं इहो ई को 3-4 कमरनि वारो को विचोलो घर हुजे अच्छा अच्छा भला कहिड़े इलाइक़े में साईं मुंहिंजो ख़्यालु आहे त डिफेंस में हुजे साईं साईं उते त अॼुकल्ह मार्केट चढ़ियल आहे तव्हां हीअं कयो तव्हां गुलशन में छो नथा वठो यूसुफ साहब साईं असांखे गुलशन वुलशन जी त ख़बर कान्हे पाण त आहियूं हिते नवां माण्हू बसि मिड़ी जाइ कुझु खुलासी हुजे साफ़ सुथरे वॾे इलाइक़े में अच्छा 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 सम्झुमि जी हा साईं तव्हांखे त ख़बर आहे साईं गुलशन इक़बाल में अॼुकल्ह रश वधी वई आहे साईं जंहिंखे तंहिंखे ॾिसो गुलशन इक़बाल ॾे भॻो बीठो आहे साईं असांखे के साफ़ सुथरे इलाइक़े में खपे जीअं साईं क्लिफ्टन आहे जीअं ही डिफेंस भला केतिरी रेंज ताईं हुजे साईं मुनासिब हुजे हूअं तव्हांजो छा ख़्यालु आहे केसि ताईं मिली वेंदो साईं माल ते मिठाई आहे
साईं तॾहिं बि 15-20 लखनि खां 70-80 लखनि ताईं। जी बिल्कुलु कल हिकिड़ो बंगलो 1 करोड़ 20 लखनि में वियो आहे। 1 करोड़ 20 लख? हा बेली भितूं सोन जूं ठहियल हुयसि छा? सॉरी हानर साहब, दरअसल यूसुफ साहब थोड़ो भोगाई आहे। न न यार, हिन में भोग जी कहिड़ी ॻाल्हि आहे? एॾी महांगी चाहे? यूसुफ अॼु हलियासीं न घुमण बंगला, ॾिठे न त केॾा वॾा वॾा बंगला हुया। इहे बंगला इहे? हा थी सघे थो साईं, असां ग़रीब माण्हू आहियूं, को विचोलो घर साईं। भला जल्दी खपे या भले कुछ वक्त लगे? फिलहाल जमाल मसवाड़ तो ॾिसो। न न न न यार, मसवाड़ त न, जाइ पंहिंजी वठ बि यार। यूसुफ मुंहिंजो ख़्याल आहे त अनवर साहब जी इहा सलाह बि सुठी आहे। चङो पोइ जीअं तुंहिंजी मर्ज़ी यार। भला यूसुफ साहब कहिड़े ख्याल खां तो बंगलो वठे? ए भाऊ, माण्हू बंगलो कहिड़े ख्याल खां वठंदो आहे भाऊ? रहण लाइ। न न, मुंहिंजो मतिलबु इहा आहे कि साईं लाॻीतो रहंदो या ॻोठ ज़मीदारी कंदो ऐं कॾहिं कॾहिं हिते घुमण फिरण ईंदो। साईं तव्हां बि बादशाह माण्हू आहियो। यूसुफ साहब हिते लाॻीतो रहंदो ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु रहंदो। हा ॾिसो न, जाइ पंहिंजी वठ बि, पोइ बि मिल्कियत त पंहिंजी थींदी न। साईं ॾिसो, जे 10-15 लखनि ताईं हुजे त बहितर आहे। हा हा, हिन रेंज में 2-3 बंगलोज़ आहिनि मूं वटि। मां तव्हांखे सुभाणे फ़ोन कंदुसि। साईं पर फ़ोन किथे कंदो? मां त ऑफिस ते मोकिल ते आहियां। तव्हां हिन कयो जो असां सुभाणे हिन महिल हिते ईंदासीं। ठीकु आहे। जवान साहब, पेमेंट जो छा तरीक़ो हूंदो? पेमेंट साईं फुल कैश पेमेंट थींदी, उते जो उते। हा हा, वेरी गुड, हीउ त वधीक सुठो। बसि तव्हां सुभाणे अचो बसि। हा ठीकु आहे, सुभाणे ईंदासीं। सुभाणे ईंदासीं। ठीकु आहे। हा हलो हलो। चङो साईं, महिरबानी। चङो साईं, महिरबानी। हा बसि। थैंक यू साईं। अचो जमाल, अचो, चांहि लॻे थो मिली वई। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। हाँ हाजी साहब, हाँ हाँ, वो घर जो मसलो हो ना पंहिंजो, वो बंगले जो, डिफेंस वारे जो। हाँ हाँ, तो उनकी पार्टी आई है। केस जी पार्टी है, केस जी। आई करो, रफीकड़े जे भेड़ा कागरिया मोकलाई दियो। न न, रात जो मोकलाई दियो, सवारे तो वो हेॾा अची वेंदा। अरे बापा, रोकड़े जी पार्टी आहे ऐं मोकलाई दियो बस। हाँ ठीक है, मेहरबानी मेहरबानी। सलाम। यार जमाल, मुंहिंजी सलाह त हाणे घर हलो यार, थकिजी पिया आहियूं ॾाढा। यार अञा त खोड़ कमु करणा आहिनि यूसुफ। मां सोचां थो त तोखे पंहिंजे बॉस सां मिल रहा आहियां। बांस सां? बेली उहो ई कास लेडी जे धप सां साह थो निकिरे, ॿी वरी कहिड़ी बांस सां थो मिलाई यार? यार बादशाह, मां तोखे पंहिंजे ऑफिस जे मालिक सां थो मिल रहा आहियां। अंग्रेज़ीअ में बॉस मालिक खे चवंदा अथई। बॉस मालिक खे चवंदा आहिनि? अरे यार, मालिक त वाह जी ॻाल्हि यादि अची वई पियो। यार अॼु ॿियो कंहिं सां बि न मिलबो, न ॿियो को कमकार कबो, सेठ साहब सां मिलबो। हा यार, सेठ साहब सां त मिलंदासीं पिया, पर पहिरीं पंहिंजे बिज़नेस वग़ैरह जे सिलसिले में त को मशवरो कयूं न, ऐं इन करे तो मां तोखे पंहिंजे बॉस सां मिल रहा आहियां। यार इन लाइ बि सेठ साहब खां वधीक भला केरु असांखे सलाह ॾींदो? न न यार, कुझु बि थी पए, अॼु कीअं बि करे सेठ साहब सां मिलबो। हा यार, पहिरीं त उन जी ॻोल्हा कबी, वरी साईं उन खे फ़ोन करे उन खां टाइम वठिबो। यार यूसुफ, यार सेठ साहब जो कार्ड पियो आहे न बैंक में, सेठ साहब खे ॻोल्हणु कहिड़ो ॾुखियो आहे? ऐं यार हेतिरो अरसो थियो थी कराचीअ में सेठ साहब खे ॻोल्हे कोन सघंदे। चङो पोइ फ़ोन करे उन खां टाइम वठूं साहब। ठीकु आहे, भली फ़ोन करे पक करे पोइ खणी हलंदासीं, पर मिलंदासीं पहिरियों हाणे सेठ साहब सां बसि। पर यार इहो कमु अॼु कोन थी सघंदी। चयो ठीकु आहे, पोइ जेॾीमहिल बि थिए, जॾहिं बि थिए। अरे यार, होटल त ॾिसूं। हा यार, हे साम्हूं होटल आहे, त हाणे घर जे लाइ मानी त वठी हलूं। हा यार, बापा ऐं अम्मा त बुख न वेठा हूंदा, बसि ठीकु आहे, मानी वठी हलूं था घर। हा ठीकु। अरे यारो, बाबा भला तूं वञी किथे ॾिसीं न, सुबुह खां वठी गुम आहिनि। अरे ओ बहली छोरा रुगो वेठो तो चांहि पी।
साईं हेॾे वॾे शहर में मां किथे ॻोल्हियां न, मां पाण ॿाहिरि वञी गुम थी न त पोइ बाबा सलाम अलैकुम। अची आ बाबा अची आ। ओह तो बेली डाकण त लाइ करी छॾिया। ओह अरे बाबा सुबुह खां वठी किथे हुओ? असां त हिते उबासियूं ॾेई ॾेई ॾियारियुनि में ई सूर पइजी वियो आहे। अरे बाबा तो पोइ यार हिते वेठो न, इनखे चवा घणी ॾाढ़ी खे मालिश करे अमा अमा अॼु त ॾाढो मज़ो आयो। एॾो वॾो शहर आहे कराची, एॾो वॾो शहर आहे कराची जो छा घणी छा चइजे। पर अब्बा सदके वञई हेॾो वक़्तु घर खां ॿाहिरि असीं हिते खुटके में त अलाए केॾा हलिया विया। जमाल न न मासी असां त सॼो ॾींहुं ॿाहिरि कमनि सां हुयासीं। मासी हिते त हर को माण्हू सॼो ॾींहुं ॿाहिरि कमनि सां हूंदो आहे। न अब्बा हिते मां ॾाढी तंग थी पई आहियां। हा चओ मां हाणे ॿीहर जॾहिं असां वेंदासीं न त तोखे बि गॾु घुमाइण वठी हलंदासीं पोइ त बसि। इहो हेॾे यार हेॾे हे माने खणी वञे हाणे कमरे में रखो, खोल हली सां अचूं था। हल 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 जल्दी कर। पर अब्बा जीअं छल मानी छो वठी आयो? मां पाण ई पचाए वठां हा। मासी मासी तूं मानी छाजे लाइ पचाई हा? हिते त हर वक़्तु हर शइ ठहियल ठिकियल मिलंदी आहे। कीअं यूसुफ? हा हा मां जमाल पियो ॿुधाए त हिते त अधु राति जो बि मानी मिली वेंदी आहे। होटलूं अधु राति जो बि खुलियल हूंदियूं न मां। अबा मां त हिते कुड़जी कुड़जी मरी पियो हां। न हे हलण चलण न कम न कार। अरे बाबा हलण चलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हे पंहिंजी डाकण ॿ टे दफ़ा हेठि मथे चढ़ो तव्हांजो हलण चलण थी वञे। न न इहो यार अहिड़ी ॻाल्हि आहे चाचा, अहिड़ी का ॻाल्हि न आहे चाचा, बसि रुॻो 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। ॼाण पंहिंजे नए घर में हलियासीं। पर अब्बा हिते त असांजो साथ ॿुसाटिजे। न न मां ॿेली जमाल ॿेली ॻाल्हि कंदो साईं सची। अम्मा ऐं पापा खे हिते मज़ो न आयो न त ॿेली आउं ॻोठ वापसि हलियो वेंदुसि। हा उते मुंहिंजा यार बि उॿाण कहंदा मूंखां सवाइ। मियां मोहम्मद यूसुफ खान यार ये छा पियो करे? ईअं न कजांइ यार। यार रुॻो 2 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे। मासी मासी बाबा हिते घुमण जूं अहिड़ियूं त शयूं अथई, अहिड़ियूं त शयूं अथई साईं, खुलियल खुलियल वेकरियूं वेकरियूं। ऐं वॾी ॻाल्हि त हिते राणी बाग बि आहे। राणी बाग? राणी बाग? हा हा राणी बाग में साईं शींहं अथई, साईं भोलड़ा हरण ऐं साईं हाथी बि। हाथी? हाथी हाथी? हा हा ऐं ॿियो त कराचीअ में समुंड बि त आहे। हा मां ऐं को हिकिड़ो समुंड आहे? हिकिड़ो पाणी जो समुंड, माण्हुनि जो समुंड, गाॾियुनि जो समुंड, बस्तियुनि जो समुंड।